नाज़िन वगड़ में टाउन इंतजामिया जी नाअहली सबब बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जे सबब रहवासी तोड़े ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नादिर मुग़ैरी जी ही रिपोर्ट। नाज़िन रात वारी जेकी बरसात आहे उन वगड़ शहर के मुकम्मल तौर ते ॿोड़े छॾियो आहे। वगड़ शहर जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि या वगड़ शहर जा जेके 4 मुखिया रोड आहिनि उन्हनि ते हिन वक़्तु गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो आहे ऐं जेकी टाउन इंतज़ामिया जी जेकी पत आहे उहा वाइकी थी चुकी आहे। चो त इन हवाले सां कुझु हिते शहरी जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे? 60,000 आबादी रखंदड़ शहर आहे, पर हितां जी हालत तव्हां इहा ॾिसो था त न सफ़ाई आहे न कुझु बि न आहे। असां वरी इजाज़त कयूं त बराए महिरबानी असांजे शहर खे जेको आहे सफ़ाई करे ॾिनी वञे त जीअं माण्हुनि खे अचण वञण में ॾुखियाई न थिए। जी अखियुनि जे आॾो ज़ाहिर लॻो पियो आहे त हल्की बरसाति हिकिड़ी पई आहे त ईअं लॻे थो रोड रस्ता न आहिनि पर ॼणो की गारो थियल आहे। जे सफ़ाई थियल हुजे हा ऐं रोज़मर्रा जी सफ़ाई हुजे हा त हे गारो नज़र कोन अचे हा, मिटी खजी वञे हा न। हाणे ईअं लॻो पियो आहे हर हिकु दुकान जे आॾो ईअं महसूस थो थिए ॼणो को मच्छी जे तलाव जी सूरत इख़्तियार करे विया आहिनि। एतिरे क़दुरु जो वगड़ में सफ़ाई बि नथा कराए सघनि, ॿिए टे ॾिहाड़े अचनि था बसि इहो ख़ाली ॿाहिरो घुमायूं बाबा हुते मथे ॾेखारनि था त असां सफ़ाई कराईसीं। त गोॾे जेॾो पाणी बीठो आहे इहो इंतिज़ामिया जी नाअहली हिते ज़ाहिर लॻी पई आहे त हुन केतिरा अहल आहिनि ऐं केतिरो हुननि कमु करायो आहे उहो तव्हांजे आॾो आहे। हे शहर जा रोड रस्ता पाणीअ सां भरिया पिया आहिनि, को बि इंतिज़ामी अमलदार ज़ाहिर कोन्हे। ॿियो ॾींहुं आहे इहा बरसाति ऐं तूफ़ान जेका तबाही मचाई आहे उन खां पोइ इंतिज़ामिया जो को बि अमलदार साम्हूं न आयो। भाऊ वगड़ टाउन आहे ऐं वगड़ टाउन जी सूरत हाल ई आहे गंदगी जा ढेर ऐं ही पाणी जेको 2 ॾींहंनि खां बारिश जो बीठल आहे। इंतिज़ामिया न आयल, इंतिज़ामिया को बि सफ़ाई जो इंतज़ाम न आहे असां वटि कयो ऐं TMO साहब जन हींअर तो 2 ॾींहंनि खां निंड पिया आहिनि ऐं जेको बि TMO या को बि टाउन ऑफिसर असां वटि अचे थो त उहो असां ईअं सम्झूं त या अहमकनि जी दुनिया में तो उहो रहे या असां अहमकनि जी दुनिया में आहियूं, जो या असां यतीम आहियूं ही चरी जिन सां ही अशर कयो थो वञे। ॾिसो ही अशर तव्हांजे साम्हूं आहे, ही रोड ऐं रस्ता असांजा तव्हां सां ॻाल्हाइनि था। टाउन इंतज़ामिया जेका मुकमल नाकाम थी चुकी आहे, करोड़े रुपयनि जा फंड हूंदे बि वगड़ शहर लावास लॻो पियो आहे। जेको बि TMO अचे थो पंहिंजो फंड कढाए वरी बदिली कराए हलिया था। वगड़ शहर वरी बि नाकाम आहियूं पोइ हिते लॻो पियो आहे। असांजी सिंध हुकूमत खे नेब खे अपील आहे त हिन जी इन्वेस्टिगेशन कई वञे त फंड वञनि काॾे था, केरु थो खाई वञे। कैमरामैन एसान टोटाणी सां गॾु नादिर अली मुग़ैरी, मेहरान TV न्यूज़।